साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। सौदागर वटि तमामु जाम पैसो मिल्कियत, हुन तमामु जाम सौदे वापार में कमाई। हाणे उन सौदागर जो सिर्फ़ु हिकिड़ो पुटु हो। तो उन सौदागर जो तमामु दादलो हुजे, सौदागर उनखे दादलो करे मथे ते चाढ़े छॾियो। हाणे छोकिरी वग़ैरह कुझु कोन हुई, सिर्फ़ु हिकिड़ो पुटु हुअसि। तो हाणे सौदागर चवणु लॻो त हाणे इन छोकिरे खे ज़िमेवारियूं घर जूं ॾियां, घर संभाले, घर हलाए, इन जी शादी करायां। सौदागर चवणु लॻो पंहिंजे पुट खे त अबा ॻाल्हि ॿुध, हाणे घर जूं ज़िमेवारियूं संभाल, हाणे आउं सौदो वापारु करियां कोन थो, मिल्कियत माशाअल्लाह तमामु जाम आहे, हाणे तूं कुझु सिस्टम संभाल। छोकिरो चवणु लॻो त अबा ठीकु आहे, आउं संभालींदसि ऐं आउं शादी कंदसि, पर शर्त आहे मुंहिंजो हिकिड़ी ॻाल्हि में, जो आउं शादी कंदसि ऐं उहो लाज़मी आउं कंदसि। सौदागर चवणु लॻो पंहिंजे पुट खे त कहिड़ो कमु कंदे, कहिड़ी शर्त आहे ॿुधा, आउं बि ॿुधां त सही। सो हिते सौदागर जो पुटु सौदागर चवणु लॻो त शादी आउं उन औरत सां कंदुसि, उन ज़ाल मुंहिंजी खे रोज़ु 10 पादर आउं हणंदसि, 10 पादर उहो मूंखां खाए, शादी आउं तॾहिं कंदसि। उन माई खे मूंखां 10 पादर खाइणा पवंदा रोज़ु। सौदागर चवणु लॻो पंहिंजे पुट खे, हाणे हुजे बि दादलो खरियल ॿार। सौदागर चवणु लॻो त अबा हाणे केरु छोकिरी ॾींदो जेका रोज़ु तुंहिंजा 10 पादर खाईंदी? ईअं त केरु संग रिश्तो बि तोखे ॾींदो कोन। राबे गुनाह जो हरू भरू छोकिरी का 10 पादर तोखां खाए रोज़, कंहिंजी फिटीअ ते तोखे संग रिश्तो ॾींदो? छोरो चवे न, शादी आउं कंदसि उन माई सां जेका मुंहिंजी माना रोज़ु मूंखां 10 पादर खाए। चइबा हाणे 10 पादर खाए त संग केरु ॾींदई कोन। सो हाणे नेठि सौदागर हिते हुते चवणु लॻो त को रिश्तो हुजे मुंहिंजे पुट जे लाइ मूंखे ॾियो। सो हाणे ग़रीब माण्हू हिते हुते ॿुधो त सौदागर जो पुटु शादी थो करे, सौदागर वटि पैसो मिल्कियत तमामु जाम हुजे, ग़रीब वीचारा को सोचणु लॻा त छोकिरी ॾींदासीं का सुखी थींदी, पर हाणे माण्हू जेको हिन वटि रिश्तो खणियो अचे छोकिरी जो, तो हाणे हिन वारी ॻाल्हि इहा ई हुजे सौदागर जे छोरे वारी त आउं मुंहिंजी ज़ाल खे रोज़ु 10 पादर हणंदसि। तो सभु माण्हू वीचारा ना कनि ऐं चवनि त बाबा केरु अहिड़ी वेल में छोकिरी विझंदो, न को ॾोह न गुनाह न का ग़लती न छा, रोज़ु 10 पादर ईअं हणंदो असांजी छोकिरीअ। तो सभिनि माण्हुनि इनकार करे, संग के ॾिनो ई कोन। सौदागर हिकिड़ो इज़त वारो माण्हू, हाणे छोरो करे अंगल वेही रहियो, संग हिनखे कंहिं कोन ॾिनो। हाणे उन इलाइक़े में कोई हिकिड़ो तमामु इज़तदार माण्हू हो, सो उहो बि पैसे में ठीकु ठाक हो, अमीर माण्हू हो। सो उन बि इहा का ॻाल्हि ॿुधी त को सौदागर खे पुट जे लाइ माना छोकिरी जी ज़रूरत आहे। हाणे हिन वटि बि का हिकिड़ी छोकिरी हुई। सो हाणे हीअ बि आयो सौदागर वटि, अची हाल अहिवाल कयईं ऐं चवणु लॻो त मूं वटि छोकिरी आहे, आउं तुंहिंजे छोकिरे खे ॾियण जे लाइ तयारु आहियां। सौदागर चवणु लॻो उनखे त बाबा चलो सही आहे, तूं बि इज़त वारो माण्हू आहे, आउं बि इज़त वारो माण्हू आहियां, पर छोरे मारे जो हिकिड़ो अंगल आहे। पोइ हाणे उहो पहिरीं तूं ॿुध। छोरे खे सॾु कयो सौदागर, तो ॻाल्हि छोरे वरी इहा साॻी कई। सो उहो अमीर माण्हू वीचारो आयो, सो इज़त वारो माण्हू सो चवणु लॻो त हाणे न ॾोह न ग़लती, तूं ईअं रोज़ु माना छोकिरी खे पादर हणंदे 10, पोइ बिली आउं संग कोन थो ॾियां। केरु पंहिंजी छोकिरी खे रुॻो पादर खाराए ॾियणे न वठणे। तो बाबा उहो बि तिखा मिठा थी हलिया। सो उन अमीर माण्हू कुझु घटि वधि उन्हनि खे चयो त हमी अहिड़ा कहिड़ा आहियो जेको राबे गुनाह को बि संग दुख ॾींदो, उन छोकिरी खे 10 पादर तूं हणंदे रोज़ु। तो उहो हुतां हलियो आयो। तो हिते सौदागर हुन खां वरी माफ़ी वग़ैरह वरिती त बाबा हाणे छॾियो, हाणे इहो छोरे जो अंगल आहे, धूड़ वञी पए तव्हां संग खणी न ॾियो। सो हाणे उहो हमरा हलियो आयो। हाणे उहो हमरा आयो, घर अची पुॻो त हुनजो चहिरो तमामु माना मूड ख़राबु हुजे। छोकिरी हुन वारी जॾहिं हिनजो मूड ॾिठो, चहिरो ॾिठी, सो चवणु लॻी त अबा ख़ैरु आहे तोसां, ऐं तूं संग रिश्ते जे हवाले सां वियो हुएं, तूं बूथ लाड़ियो पियो अची, ख़ैरु आहे तोसां, तुंहिंजो मूड ख़राबु लॻो पियो आहे। त हिते उहो छोकिरी जो पीउ चवणु लॻो त अमां हाणे हीउ मसइलो आहे। सौदागर जो पुटु सफ़ा उहो खरी लहले चए थो शादी उन छोकिरी सां कंदो, उहा माई मुंहिंजी ज़ाल मूंखां रोज़ु 10 पादर खाए, हाणे अहिड़ी हचा में छोकिरी केरु ॾींदो? तंहिंजे करे थोरो दिमाग़ मुंहिंजो उन ख़राबु करे जो थोरो तिखा मिठा थी आया आहियूं असीं। छोकिरी चवणु लॻी त अबा हाणे तूं हीअं कर, तूं भले मुंहिंजो संग इन खे ॾे, ऐं हिन सां शादी करण जे लाइ तयारु आहियां। तो हाणे छोकिरी जो पीउ चवणु लॻो त अमां तूं चवें छा थी, रोज़ु उन जा तूं पादर खाईंदे 10, न न आउं ईअं कोन करणु ॾींदसि। छोकिरी चवणु लॻी त बाबा तूं रुॻो हा कर, बाक़ी ॿियो तूं मूं ते छॾे ॾे, मूं ते भरोसो ऐं यकीन कर। तो हाणे छोकिरी मुतमैन कयो संदसि पीउ खे। सो पीउ चवणु लॻो त चलो ठीकु आहे बाबा, जेकर तूं चवें थी त आउं सौदागर खे चवां थो। सो हाणे उहो आयो, अची सौदागर चईं त वाह ठीकु आहे, मुंहिंजी छोकिरी राज़ी आहे तुंहिंजे छोकिरे सां शादी करण जे लाइ। सौदागर चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो हाणे नेठि ॾींहं वग़ैरह चिटा थिया शादी जा। सो हाणे उन छोकिरी जी शादी थी हुई सौदागर जे पुट सां। हाणे शादी थी वई, ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे
हिन वारी कुंवार मानी पे खाधी सुबुह वारे टाइम में। तो हाणे ई हमरा आयो सौदागर जो पुटु सो चवणु लॻो कुंवार खे त हाणे तूं मानी खाई दंग कर ऐं पोइ तूं तयारु थी मुंहिंजा 10 पादर खाइण जे लाइ। त हिते छोकिरी चवणु लॻी उनी संदुसि मुड़ुस खे सौदागर जे पुट खे चवणु लॻी मुड़ुस खे चवणु लॻी त 10 पादर तूं मूंखे छो त हणंदे छला हणंदे। छोकिरो चवणु लॻो त मुंहिंजो ॿोल हो, मूं चयो त ॿोलाए अॻ में त शादीअ उन सां कंदो उन ज़ाल मुंहिंजी खे मूंखां 10 पादर सुबुह जो सवेरे रोज़ खाइणा पवंदा। तो हाणे उन मुताबिक़ उन शर्त मुताबिक़ पंहिंजी शादी थी तंहिंजे करे 10 पादर तोखे आउं हणंदुसि। छोकिरी चवणु लॻी त न हरगिज़ न, छो त आउं तुंहिंजो खायां कोन थी। जॾहिं तुंहिंजो आउं खायां न, जॾहिं तूं मूंखे खाराईं पोइ तूं भले मूंखे 10 पादर हणजांइ रोज़। तोखे कॾहिं बि आउं न चवंदुसि हींअर आउं जेको बि खायां पीआं पई न सो आउं मुंहिंजे ससु सहुरे जो खायां पई, तुंहिंजो आउं हरगिज़ नथी खायां। जॾहिं तूं मूंखे पंहिंजी कमाई मुंहिंजा खाराई न पोइ तूं मूंखे पादर हणजांइ। बाक़ी ईअं मुंहिंजी न ॾोह न ग़लती न कुझु न, तूं मूंखे खाराई बि कुझु बि कोन थो ऐं तूं मूंखे ईअं कीअं 10 पादर हणंदे। सो हिते ससु ऐं सहुरो बि आया, सौदागर ऐं सौदागर जी ज़ाल उहे बि आया। सो चवणु लॻा त अमां बिल्कुलु ॻाल्हि तो सही कई आहे, तूं बिल्कुलु असांजो खाए पी हिन जो खाए कोन थी जो हीउ तोखे 10 पादर हणंदो, छला 10 पादर तोखे हणंदो। छोकिरी बि हिते चवणु लॻी त हा जॾहिं तुंहिंजी कमाई आउं खायां न पोइ तूं मूंखे 10 पादर हणजांइ, बाक़ी ईअं पादर तोखे आउं माना पंहिंजो पाण खे हणणु थोरी ॾींदोसांव। पहिरीं कमाए आहे तुंहिंजी कमाई आउं खायां ऐं पोइ तूं मूंखे 10 पादर हणजांइ। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो सौदागर जो पुटु चवणु लॻो त ज़ाल खे त चलो ठीकु आहे आउं वञा थो कमाइण ऐं कमाए अचां ऐं पोइ तोखे आउं खाराईंदसि प्यारींदसि ऐं पोइ तोखे आउं पादर हणंदसि। माई चवणु लॻी त भले ठीकु आहे मूंखे तुंहिंजी ॻाल्हि क़बूलु आहे, तूं भले कमाइण वञ, कमाए ईंदे पोइ तुंहिंजे इन पैसनि में आउं खाईंदसि पीअंदसि पोइ तूं भले मूंखे 10 पादर रोज़ हणजांइ। तो छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे आउं वञा थो कमु ते, मूंखे महीनो लॻे 3 महीना लॻनि 6 महीना लॻनि, जीअं उतां मोटी ईंदसि उहा तारीख़ तूं यादि करे छॾिजांइ। आउं कमाइण वञा थो, तारीख़ यादि करे छॾिजांइ, पोइ हिसाबु किताबु उहो कजांइ त घणा ॾींहं थिया आहिनि ऐं पोइ उन ॾींहंनि सभिनि जा पादर रोज़ जा 10 जा तोखे माना पादर उहे आउं हणंदसि। माई चवणु लॻी त भले ठीकु आहे तूं भले वञी कमाए आ, हिसाबु किताबु पाणे करियां थी, और ॾींहं और तारीख़ आउं लिखां थी, पोइ एतिरा पादर तूं मूंखे भले हणजांइ हिकिड़े ॾींहं मंझि। तो अबा हिननि जो फ़ैसिलो हिते थी वियो। तो हाणे छोकिरो चवणु लॻो पंहिंजे पीउ खे सौदागर खे चवणु लॻो त बाबा हाणे हीअं कर मूंखे हिकिड़ो तमामु वॾो ॿेड़ो ॾे ऐं कुझु पैसा मूंखे ॾे, आउं वञा थो वापार ते, वापार करे अचां कमाए अचां ऐं पोइ मुंहिंजी ज़ाल खे आउं पाणे ई ॾिसंदसि। सौदागर चवणु लॻो त भले ठीकु आहे बाबा तोखे आउं ॿेड़ो बि हिकिड़ो वॾो ॾियां थो ऐं पैसा वग़ैरह ॾियां, तूं भले वञ कमाए आ। हाणे इन छोकिरे सौदागर जे पुटु अवा छा कयो, हिकिड़ो ॿेड़ो पीउ ॾिनो उहो ॿेड़ो ऐं पैसा हुनखां वरिती। हाणे निकितो कमाई जे हिसाब सां, हाणे हलंदो हलंदो कंहिं अची अहिड़ी बादशाही में पुॻो, तो हाणे उते ॿेड़े सां लथो उन बादशाही में पुॻो। तो हाणे लही ऐं थोरो अॻियां वियो त अॻियां ॾिसे त हिकिड़ो काणू हमरा अचे पियो, काणू हमरा अचे पियो। तो हाणे अची हिन वटि पुॻो सो चवणु लॻो त अड़े तुंहिंजो पीउ कोन आयो छा। त हिते छोकिरो चवणु लॻो त न मुंहिंजो पीउ कोन आयो। चई यार चलो ठीकु आहे तुंहिंजो पीउ कोन आयो, पोइ तूं हाणे हीअं कर तुंहिंजे पीउ वटि मुंहिंजी आहे अखि गिरवी ऐं हीअ वठि पैसा ऐं मूंखे मुंहिंजी अखि मोटाए ॾे। छोकिरो परेशान थी वियो, सो चवणु लॻो त अड़े हीअ हाणे हिनखे अखि आउं किथां मोटाए ॾियां, हीअ पैसा बि मूंखे ॾे वियो पर हिनखे आउं अखि कीअं मोटाए ॾियां। तो चवणु लॻो त ॿेली मूं वटि अखि आहे कोन जो तोखे आउं मोटाए ॾियां, बाक़ी मुंहिंजो पीउ आयो कोन्हे। चई न अखि मूंखे मोटाए ॾे, न त पोइ मूंखे हेतिरा पैसा भरे ॾे उन अखि जे एवज़, ऐं न त पोइ हल तूं बादशाह वटि ऐं उते फ़ैसिलो थींदो। तो हाणे छोकिरो चवणु लॻो त ॿेली हाणे अखि मूं वटि आहे कोन, बाक़ी तोखे आउं पैसा ॾियां थो, पैसा भले खणी वञ। तो हाणे ही काणू हमरा चवणु लॻो त मूंखे हेतिरा पैसा ॾेई छॾ। तो अवा हिन एतिरा पैसा ॾेई छॾिया उन काणे खे, उहो काणू भॼी हलियो, पैसा खणी हलियो वियो। हाणे थोरो अॻियां वियो त अॻियां हिनखे वरी हिकिड़ो मंडो हमरा गॾिजी हलियो, मंडो हमरा आयो पिए हिन ॾांहुं। हाणे मंडो हमरा हिनखे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पीउ कोन आयो छा। त हिते छोकिरो चवणु लॻो त न मुंहिंजो पीउ कोन आयो। चई पोइ तुंहिंजो पीउ कोन आयो आहे त पोइ हीअ वटि पैसा मुंहिंजे टंग जेका आहे सो तुंहिंजे पीउ वटि गिरवी आहे, सो उहा टंग मूंखे ॾे ऐं हीअ पैसा वठि। छोकिरो परेशान थी वियो सौदागर जो पुटु, सो चवणु लॻो त हाणे कीअं करियां। तो चवणु लॻो त ॿेली मूं वटि टंग आहे कोन जो तोखे आउं खणी ॾियां। चई तो वटि टंग आहे कोन, पोइ मूंखे हेतिरा पैसा ॾे, जे न त पोइ तूं हल फिलाणे हंधि तोखे वठी थो हलां बादशाह वटि, फ़ैसिलो थींदो हुते। त हिते छोकिरो चवणु लॻो त ॿेली मूंखे केॾांहुं वठी न हल, बाक़ी तोखे आउं पैसा ॾियां थो खणी वञ। तो हाणे हिन
पैसा एतिरा हिन खे ॾेई छॾिया, मंडो हमरा पैसा खणी हलियो वियो। तो हाणे ही थोरो वरी अॻियां निकितो, हलंदे हलंदे अॻियां अची पुॻो त ॾिसे त हिकिड़ी तमामु सुहिणी ख़ूबसूरत छोकिरी रस्ते ते बीठी हुजे, तमामु हसीन हुजे। हिन जो ॾिठो तो माई त माई हुजे, तो हाणे तमामु सुहिणी हुजे। सो ही आयो माई वटि, माई बि हिन वटि आई, सॾु कई हिनखे, माना माई सॾु कयो हिनखे। तो सॾु जॾहिं कयो त हीअ हमरा ठरी पियो, सो चवणु लॻो त हेड़ी ख़ूबसूरत सुहिणी माई मूंखे सॾु पई करे। ही वियो उन माई वटि, तो माई चवणु लॻी तूं हिन असांजे शहर में हिते नओं आयो आहीं। तो ही छोकिरो चवणु लॻो त हा आऊं नओं आहियां ऐं हिते आयो आहियां कारोबार जे हिसाब सां। चई असां वटि हिकिड़ो रवाज़ु हूंदो आहे, जेको बि नओं माण्हू ॿिए मुल्क खां हिते असां वटि ईंदो आहे त उनखे असीं सोन जे गिलास में खीरु पीआरींदा आहियूं। सोन जे गिलास में जॾहिं हिन ॻाल्हि ॿुधी, सो चवणु लॻो त हल बणिया ही सुहिणी औरत आहे, तमामु ख़ूबसूरत, सोन जे गिलास में खीर थी पीआरे त पोइ माना ही का करोड़पति आहे। हाणे ही मूंसां ठही बि वई आहे, वञी हिते जांठो हणां त आऊं त करोड़पति थी वेंदसि, ऐं पोइ घर वेंदसि मुंहिंजी माई खे कुटींदसि, पादर हणंदसि, पैसो मिल्कियत तमामु जाम थी वेंदी ऐं कमाईंदसि हितां। तो अबा ही उन माई जे चवण ते लॻी हलियो। माई उहा हिनखे वठी सिधो पंहिंजे घर आई ऐं उहो खीर जो गिलास भरे हिनखे ॾिनी, सोन जो गिलास हुजे। हिन खीर पीतो, खीर पी ऐं उते ई गिलास रखियो। तो हाणे माई चयो आऊं अचां थी। माई थोरी देरि खां पोइ आई, सो ही चवणु लॻो त हाणे आऊं वञा थो, मूंखे देरि बि थी, अॻियां कारोबार वग़ैरह कंदसि। तो हिते माई चवणु लॻी त चलो ठीकु है, तूं वञी थो त भले वञु, पर मुंहिंजो सोन जो गिलास मूंखे ॾियो वञु। हिन हेॾां होॾां लोणू हयो त गिलास हुजे ई न। तो चवणु लॻो त गिलास ख़बर न आहे किॾां वियो हलियो, मूं त हिते रखियो। चई न, तो जहिड़ो माण्हू चोरी थो करे ऐं मुंहिंजो सोन जो गिलास खणे पियो वञी, सोन जो गिलास हिते हाज़िर कर। तो ही चवे न, सोन जो गिलास मूं खयो ई कोन्हे, मूं वटि आहे कोन। माई अची घोड़ा घोड़ा करणु लॻी, तो कई माण्हू अची हुते गॾु थिया। तो माण्हू पुछा करणु लॻा त छा मसइलो आहे, त हिते माई चवणु लॻी त मुंहिंजो सोन जो गिलास ही चोरायो पियो वञे। तो ही चवे त मूं वटि गिलास आहे कोन। माई चवणु लॻी त हलो हिन जो ॿेड़ो ॾिसूं था, जेकर हिन ॿेड़े में गिलास मुंहिंजो सोन जो हूंदो त पोइ ही मुंहिंजो मुजरिम आहे। तो सभु माण्हू चवणु लॻा त चलो ठीकु है। तो हाणे उहे माण्हू, उहा माई, सभु आया उते हुन ॿेड़े वटि। ॿेड़े वटि ॾिसनि त उहो सोन जो गिलास पियो हुजे। तो सभिनी ॾिठो, सो चवणु लॻा त हीउ गुनहगार आहे, ही चोर आहे, सोन जो गिलास चोरी करे पियो वियो हिन छोकिरी जो। तो अवा हिन छोकिरे खे झलियूं हितां, सिधो खणी आया बादशाह वटि। बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई हिननि। तो बादशाह चवणु लॻो उन छोकिरी खे त हाणे हिन छोकिरे खे 6 महीना सज़ा था ॾियूं, ऐं जेका बि हिन वटि पैसा मिल्कियत आहे ऐं हिन जो जेको ॿेड़ो आहे सो वञी तूं खण। तो छोकिरी ॾाढी ख़ुशि थी वई। बादशाह उन छोकिरे खे, उन सौदागर जे पुट खे उते क़ैद में हणाए छॾियो 6 महीननि जे लाइ, ऐं उन छोकिरीअ खे हिन वारो ॿेड़ो ऐं जेके पैसा मिल्कियत जेका ही सभु ही खणी उतां जेको निकितो सो ॾेई छॾिया इन छोकिरी खे। तो हाणे 6 महीना थी हलिया, ही छोकिरो वरियो ई कोन। हाणे सौदागर जी ज़ाल पंहिंजे पुट जे लाइ बेहाल हुजनि, रोइनि पिया, चवनि त असांजो पुटु हले किॾां वियो हलियो। हाणे ते माई खे बि ॻणती थी हिन वारी खे, सा चवणु लॻी त ख़बर न आहे हले किॾां वियो हलियो, 6 महीना हिनखे थी विया आहिनि, अञा वरियो ई कोन्हे। हाणे हीअं थी करियां, वञा थी हिन जी तलाश में, ॾिसां त सही ही वियो हले किॾां। तो हाणे माई आई, ससु सहुरे खे चवणु लॻी त हाणे मूंखे हिकिड़ो ॿेड़ो ॾियो, कुझु पैसा ॾियो, त आउं वञा थी हिन जी तलाश में, ॻोल्हे अचां थी ही वियो हले किॾां। तो हाणे सौदागर चवणु लॻो, सहुरो चवणु लॻो इन माई खे त अमां हाणे तूं औरत ज़ात माई, तूं कीअं वेंदे। तो माई चवणु लॻी त आउं मर्दनि खां बि मथे आहियां, रुॻो मूंखे तव्हां इजाज़त ॾियो, ऐं पाणे थी वञा ॻोल्हे थी अचां हिनखे। तो सौदागर चवणु लॻो त अमां चलो ठीकु है। सो हाणे हिन माई कयो मर्दाणो वेस, ॾाढियूं मुछूं वग़ैरह हणी, वार वॾा रखी, पटको पाए, मर्दनि वारा कपिड़ा पाए, ॿेड़ो उतां कईं ऐं पैसा सौदागर जा खईं, हाणे निकिती। हाणे हलंदे हलंदे अॻियां आई त अॻियां हिकिड़ा 2 नौजवान पहलवान हिन खे गॾिजी हलिया। हाणे उन्हनि खे पैसा वग़ैरह ॾिनई, उन्हनि खे बि पाण सां गॾु वरितई। तो हाणे उहे 2 हिन जा बॉडीगार्ड हुजनि, पहलवान हुजनि, पंहिंजे हिसाब सां हिन वरिता हुआ पैसा उन्हनि खे ॾिनई। तो हाणे ॿेड़ो काए ही बि अची उन बादशाही में पुॻा। हाणे उते बि ठगनि जो शहर हो, उते अची पुॻा ही ॿेड़ो हिन झलियो हितां। हाणे उहे 2 हमरा हिन सां गॾु हुजनि, उहे बि पहलवान हिन सां गॾु, ऐं ही माई मर्दाणो वेस करे वेठी हुजे। तो हाणे ही आया, थोरो अॻिते हलिया त उहो साॻी काणो हमरा अचे पियो। काणो हमरा हिन वटि आयो। तो हाणे काणे त न सुञातो त ही माई आहे, हिन खे मर्दाणो वेस हुजे। काणो चवणु लॻो त अड़े तुंहिंजो पीउ कोन आयो छा?
तो ये माई चवणु लॻी त न मुंहिंजो पीउ कोन आयो। चई पोइ तुंहिंजो पीउ कोन आयो त पोइ हीअ वठि पैसा, तुंहिंजे पीउ वटि मुंहिंजी अखि गिरवी थियल हुई, त उहा अखि मूंखे मुंहिंजी ॾियो ऐं हीअ पैसा खणो। माई हिते होशियारु माई चवणु लॻी त अखि केरु थो गिरवी रखे, अखि कढी केरु गिरवी रखंदो, लॻे थो त हीउ को वॾो ठग आहे ऐं थी सघे थो मारो मुड़ुस बि हिते आयो भाई तो वियो ठगजी फुरिजी लुटिजी। तो माई चवणु लॻी त हिन खे सबक़ु सेखारियां थी। तो हाणे हिते माई चवणु लॻी उन काने खे त चलो ठीकु आहे, तोखे तुंहिंजी अखि मोटाए था ॾियूं। तो हाणे उहा माई चवणु लॻी जेके ॿ पहलवान हिन रखिया हुआ उन हिकिड़े खे चवणु लॻी त हाणे हीअं कर, छुरी खण हिन जी अखि कढ, जेका ॿी अखि आहे त उहा अखि कढ ऐं खणी वञ पाण वारे ॿेड़े में, अखियूं तमामु जाम पियूं, ॾिस हिन जी माप जी अखि कहिड़ी आहे ऐं पोइ अखियुनि खे मोटाए ॾे। काणे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो काणू चवणु लॻो त हीअ वठि पैसा, मूंखे अखि नथी खपे, आउं वञा थो हलियो। सो उन खे डपु थियो, सो काणू भॼी हलियो पैसा ॾेई हिन खे। तो माई ॾाढी खिलणु लॻी, माई चवणु लॻी त हीअ सभु ठग आहिनि, हिते ठगनि जो शहर भाईंदो लॻे थो मूंखे हिते। थोरो ई अॻियां माई वई त उहो साॻी मंडो रिणंदो रिणंदो पियो अचे। मंडो चवणु लॻो हिन खे त ॾे ख़बर, तुंहिंजो पीउ कोन आयो छा? तो हिते माई चवणु लॻी त न मुंहिंजो पीउ कोन आयो आहे। चई पोइ तुंहिंजो पीउ कोन आयो, पोइ हीअ वठि पैसा, पैसा हुनखे ॾिनई ऐं तुंहिंजे पीउ वटि मुंहिंजी टंग गिरवी थियल आहे, उहा टंग मूंखे मोटाए ॾे। तो हिते माई सम्झी वई, माई चवणु लॻी हीअ वरी ॿियो ठग आहे। तो माई चवणु लॻी उन पहलवान खे त हीअं कर, तलवार खणी आ, हिन जी टंग बि कट ऐं उहा टंग खणी वञ पाण वारे ॿेड़े में, ॾिस पाण वारे ॿेड़े में टंगूं तमामु जाम पियूं आहिनि, पोइ हिन जी माप जी टंग उहा मिली वञे त हिन खे टंगूं ॿई आणे ॾे। माई दिलि में सोचणु लॻी सभु ठग हरामी, हाणे टंगूं बि केरु गिरवी रखंदो, अखियूं बि केरु गिरवी रखंदो छा? हिते उन मंडे खे थियो डपु, सो चवणु लॻो त मूंखे मुंहिंजी टंग नथी खपे, आउं नथो खणां, आउं वञा थो हलियो। तो उहा मंडो टंग हुन हरामी जी ॿी हुअं हुई सा ॿधल हुई सा, उन महिल उहा टंग खोले ॿिन्ही टंगनि ते लॻो लॻो भॼणु, ॿुटो ॿुट भॼी वियो। माई हिते खिलणु लॻी, चवणु लॻी त हिते रुॻो ठग आहिनि ऐं मारो मुड़ुस बि ईअं ठगिजी वियो हलियो। तो हाणे हलंदे हलंदे अॻियां उहा माई वई, मर्दाणो हिन खे वेस हुजे, लिबास हुजे, ॿ पहलवान नौजवान हिन सां गॾु हुजनि। तो हाणे माई हुननि खे चवणु लॻी, उन पहलवान ॿिन्ही खे चवणु लॻी त होशियारु थीजो, हीउ ठगनि जो शहर आहे। अॻियां हिकिड़ी माई हुजे, उहा साॻी बीठी हुजे। माई चवणु लॻी इन माई खे त हाणे मर्दाणो लिबास हुजे, तूं हिते असांजे शहर में को नओं आयो आहीं छा? सो हिते माई चवणु लॻी त हा आउं नओं आहियां ऐं सौदागर आहियां, सौदे वापार जे हवाले सां आयो आहियां। तो माई चवणु लॻी त असांजो रवाज़ु आहे त जेको बि नओं माण्हू हिते ईंदो आहे त उनखे असीं सोन जे गिलास में खीरु पीआरींदा आहियूं। तो माई चवणु लॻी त चलो ठीकु आहे। माई हिन खे वठी आई पंहिंजे घर, सोन जे गिलास में हिन खे खीरु ॾिनई। तो हाणे माई उन पहलवान खे चई आई त आउं वञा थी हिन माई जे घर, अवी वञो ॿेड़े ते वेहो। तो उहे पहलवान ॿई ॿेड़े ते वेही रहिया। हाणे सोन जे गिलास में खीरु हिन खीरु पीतो, सोन जो गिलास उते रखी। तो हाणे माई थोरी देरि वई हली। सो माई जी नज़र, माई तमामु होशियारु चालाक हुजे, उन सौदागर जे पुट जी ज़ाल हुन ॾिठो त उहो सोन जो गिलास जेको हिन रखियो खीर वारो, तो उहा हिकिड़ी ॿिली खणी वञे पई। ॿिली हिकिड़ी खणी बि वञे उॾा ॿेड़े ॾांहुं। ॿिली का हिन जी अहिड़ी पालियल हुई, धारियल हुई, का अहिड़े हिसाब सां हिन जी सेटअप में हुई। हाणे उहो सोन जो ख़ाली गिलास खणी पियो वञे ॿेड़ी ॾांहुं। तो पहलवाननि ॾिठो सो उहो ॿिली खे उतां हकले छॾियूं, सोन जो गिलास हो सो होॾां हिन सठो ई कोन। ॿिली खे डपु थियो, हुननि तलवारूं वग़ैरह उलारियूं हिन ते। सो हाणे ॿिली जीअं उतां भॻी सिधो आई वापसी उन माई जे घर में कमरे में वेही रही, गिलास हिन जे ॿिली जे वात में हुजे उते वेही रही माठ करे। तो हाणे हू माई आई त चवणु लॻी इन माई खे त खीर वग़ैरह पीते? जी हा पीतमि, त हाणे आउं वञा थी, मूंखे अॻियां सौदो वापारु करिणो आहे। जी भले ठीकु आहे, तूं वञ, पर मुंहिंजे सोन जो गिलास किथे आहे? सोन जो गिलास मूंखे ॾे। माई सम्झी वई, माई सोचियो त हीअ बि का ठग आहे वॾी। तो हाणे सॼो हिसाबु किताबु सम्झी वरितो, ॿिली खे बि हिन ॾिसी वरितो माई। तो हाणे ॿिली अंदरि वरी वापसी वरी आई, पहलवान को हकलियो, उहा बि का कमरे में वेही रही। तो माई चवणु लॻी त सोन जो गिलास मूं हिते ई रखियो आहे। चई न, सोन जो गिलास तो खयो आहे। अची माई घोड़ा घोड़ा करणु लॻी त कई माण्हू गॾु थिया, रोज़ जो हिन जो कमु हुजे इहो। तो हाणे माई चवणु लॻी त हाणे इहो सोन जो गिलास हिन जे ॿेड़े में हूंदो। तो सभु उतां विया, उहे माण्हू सभु उतां विया, हलंदे हलंदे नेठि अची ॿेड़े में ॾिसनि त सोन जो गिलास हुजे ई न। सभिनि माण्हुनि ॾिठो। तो हाणे माई चवणु लॻी त मुंहिंजे ॿेड़े में त सोन जो गिलास आहे कोन। हाणे हलो हिन जी घर जी तलाशी वठो, जे अगरि सोन जो गिलास हिन जे घर मज़ा निकिरे थो त पोइ हीउ मुजरिम आहे, पोइ सज़ा हिन खे आउं ॾियारींदसि। तो सभु माण्हू अची निकिता, आया हिन जे घर,
ॾिसनि त उहा ॿिली कुंड में वेठी हुजे, सोन जो गिलास हुनजे वात में हुजे। तो माण्हुनि सभिनी ॾिठो तो चवणु लॻा त हीअ माई ठग आहे, कई माण्हुनि सां हिन ठगियूं कयूं आहिनि। तो हाणे उहा माई, उहे माण्हू, उहे पहलवान ॿई हुजनि, हिनी माई खे हितां वरितऊं, ॿिली खे खयूं सोन जो गिलास, सिधो आया बादशाह वटि। बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। तो बादशाह चवणु लॻो त पोइ हीअ माई ठग आहे, कईनि माण्हुनि खे सज़ाऊं हिते मूं वटि ॾियारियूं आहिनि हिन। तो हाणे हिन खे 7 साल जे लाइ उमिरि कैद जे लाइ सज़ा ॾियूं था, ऐं जेके बि अॻु में पकड़िया आहिनि उन्हनि खे आज़ादु था करियूं। तो उन माई खे क़ैद करे छॾियो बादशाह, ऐं जेके बि अॻु में क़ैद हुआ उनखे बादशाह आज़ादु करे छॾियो। हाणे उहा माई उतां आई वापसी। हाणे माई आई वापसी, सो चवणु लॻी पहलवाननि खे त हाणे अमीं हिते ई वेठा हुजो इन ॿेड़े ते, इन में सामान वग़ैरह तमामु जाम पियो आहे, क़ीमती क़ीमती सौदे वापारी जे हिसाब सां। हिन जी जांच वग़ैरह कजो पिया, आउं वञा थी अॻियां ॾिसां मुंहिंजो मुड़ुसु आहे किथे, वञी ॻोल्हियां। हाणे हिते 2 टे ॾींहं गुज़री हलिया। सो हाणे हीअ माई हिते हुते ॻोल्हणु लॻी उन शहर में। हाणे अॻियां छा ॾिसे त हिन वारो मुड़ुसु नचे पियो शहर में, माइनि वारा कपिड़ा पायो, ढोल हिकिड़ो हुजे मंगनार ढोल पियो वॼाए, ऐं हीअ उन ते माइनि वारा कपिड़ा पायो ऐं नचे पियो। माई जॾहिं ॾिठो त चवणु लॻी त अड़े हीअ त मूं वारो मुड़ुसु आहे, ऐं माइनि वारा कपिड़ा पायो हिन शहर में हिते नचे पियो ढोल ते। आख़िर हिन सां मसइलो आहे छा? हाणे हीअ मर्दानो लिबास करे वेठो हुजे, वॾा वार हुजनि हिन जा, मुछूं वग़ैरह हुजनि। तो हाणे हीअ माई आई अची हिन खां पुछा करणु लॻी, चवणु लॻी त तूं हिते माइनि वारा कपिड़ा पायो नची पियो, मर्द माण्हू थियो छो भला? सो हिते हीअ ॻाल्हाइणु लॻो। सो चवणु लॻो, सौदागर वारो पुटु ॻाल्हाइणु लॻो, चवणु लॻो त बसि इहा मुंहिंजी वॾी कहाणी आहे। हाणे उन सुञातो कोन हिन खे, मर्दानो लिबास हुजे, पंहिंजी ज़ाल खे न सुञाती। मुंहिंजी वॾी कहाणी इन ॻाल्हि खे छॾे ॾे। माई परेशान थी, माई पुछा करणु लॻी ढोल वारे खां, चवणु लॻी त ॾे ख़बर हीअ तोखे किथे मिलियो? हीअ चवे थो त मुंहिंजी वॾी कहाणी आहे। ढोल वारो चवणु लॻो त आउं हिकिड़ो ग़रीब आहियां, ऐं हीअ हिते ठॻिजी वियो, हिन वटि हाणे आहे का शइ कोन, ऐं हिन खे सज़ा बि अची वई। बादशाह हिन खे अनक़रीब माना माफ़ु कयो, हिन खे आज़ादु कयो। हीअ हिकिड़े हंधि वेहो रोईंदो पियो ऐं चवंदो पियो मूं वटि का शइ कोन्हे, आउं मंगड़ार माण्हू हिते हुते ढोल वॼाईंदो आहियां। पोइ मूं हिन खे चयो त पोइ हाणे ॿियो त आहे कोन, तुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वई आहे, तूं हाणे हीअं कर, माइनि वारा कपिड़ा पा, ऐं ढोल वॼाए, तूं डांस कजांइ, नचजांइ, पोइ जेके 2 टे मिलिया तूं बि खणिजांइ, ऐं आउं बि पंहिंजो जान गुज़र हलाईंदसि। पोइ हाणे ॿी का वाह वाट हुई कोन। पोइ ईअं कयोसीं, पोइ हिन खे जेको आहे सो माइनि वारा कपिड़ा ॾेई ऐं नचाईंदो वतां। तो हाणे त माई चवणु लॻी उन ढोल वारे खे त पोइ तूं हीअं कर, हिन वञा हथु कढ, हिन खे आउं वठी वञा पाण सां गॾु, ऐं हिन खे पघार वग़ैरह आउं ॾींदसि, पैसा वग़ैरह ॾींदसि, त हीअ सवलो थी वेंदो बीणो टीणो। ढोल वारो चवणु लॻो त भले ठीकु आहे, हिन खे वठी वञु। तो हाणे माई हिन खे वरितई, हिन जा मर्द माना माइनि वारा कपिड़ा हुजनि। हाणे हिन खे वठी सिधो ॿेड़े ते आई, ॿेड़े ते हिन खे वठी आई। हाणे माई चवणु लॻी हिन खे त तो ही माइनि वारा कपिड़ा पाता आहिनि, इहे कपिड़ा तूं ला, तूं मर्दनि वारा कपिड़ा पा, तोखे आउं कमु ॾसां थी, कमु ॾसां थो, मतिलबु ईअं चई। तो हिते ही चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हिन उहे माइनि वारा कपिड़ा लाथा, सौदागर जे पुटु कपिड़ा लाहे, सो उहे कपिड़ा हिन माई जेको आहे सो पाण वटि संभाले रखिया उहे कपिड़ा, ऐं हिन खे चवणु लॻी त हाणे तूं हीअं कर, आऊं ऐं हीअ मूंसां गॾु 2 पहलवान आहिनि, असीं हाणे वञूं था कंहिं ॿिए कम जे हिसाब सां। हिन ॿेड़े में तमामु जाम सामान सोन वग़ैरह पियल आहे, तमामु जाम, ऐं तोखे आउं हेतिरा पैसा ई ॾियां थी, तमामु जाम पैसा आहिनि, हीअ तोखे ॾियां थी, तूं हिन ॿेड़े ऐं सामान जो जांच कर, ऐं पैसा बि तोखे आउं ॾियां थी। जे अगरि 10 ॾींहंनि में आउं न वापसी अचां त हीअ ॿेड़ो बि तोखे आयो, हीअ सामान बि तोखे आयो, हीअ पैसा बि तोखे आया। तो हीअ चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मूंखे इहा ॻाल्हि क़बूलु आहे। चवणु लॻो जेकॾहिं इहो हमरा न वरियो त पोइ 10 ॾींहंनि खां पोइ सभु सामान मुंहिंजो थी वेंदो। अवा माई जेको मर्दानो लिबास करे वेठी हुई, 2 पहलवान खे गॾु पाण सां वरितई, ऐं हिन खे उहो ॿेड़ो सॼो सामान वारो ॾिनई, ऐं पैसा वग़ैरह तमामु जाम हिन खे ॾिनई। माई निकिरी पई। हाणे हीअ वेठो हुजे हुते, हाणे तव्हांजो वञी 10-11 ॾींहं थी विया, माई हिन वारा कपिड़ा बि गॾु खणी वई हली, जेके माइनि वारा हिन लाथा हुआ, जेके माई ऐं पहलवान इहे त हलिया विया। हाणे 10 ॾींहं मुकमल थी विया, 11-12 ॾींहं थी विया। हीअ चवणु लॻो त हाणे हीअ ॿेड़ो सॼो सामान वारो मुंहिंजो थियो, हीअ पैसा मुंहिंजा थिया, हीअ मुंहिंजो हक़ु आहे। त हू पाण मूंखे मोकल ॾेई, ऐं उहो हमरा चई वियो त 10 ॾींहं मुंहिंजो इंतज़ारु कजांइ, जे अगरि आउं न वरां त हीअ अर्शे तुंहिंजी आहे। तो हाणे चवणु लॻो त हाणे मुंहिंजो कमु तमामु भलो थी वियो, हाणे आउं कमाई वारो थी वियुसि, सम्झ आउं कमाए वियुसि, ऐं घर वेंदा त वञी मुंहिंजी माई खे 10 पादर रोज़ हणंदसि। अले केतिरो टाइम थी वियो आहे, 10 पादरनि जे हिसाब सां जाम पादर थी विया हूंदा।
हाणे आउं उते रोब कंदसि, ऐं कमाए आयो आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल खे वञी कुटींदसि। अबा हाणे हीअ अमरा उतां ॿेड़ो काए ऐं सिधो अची पंहिंजे मुल्क में अची पुॻो। मुल्क में पुॻो सो सिधो आयो पंहिंजे घर। सो माउ पीउ हिन वारनि खे ॾिठो, ॾाढा ख़ुशि थिया, अची हिन सां मिलिया भाकुर पाए। हीउ बि हुननि सां मिलियो ॾाढे रोब सां। तो चवणु लॻो त बाबा आउं कमाए आयुसि, हिन ॿेड़े में तमामु जाम सोन हर शइ आहे ऐं तमामु जाम हीअ ॾिस पैसा आउं कमाए आहियां। सौदागर ऐं सौदागर जी ज़ाल चवणु लॻा त अबा इहो त पाण भलो कमु आहे जेको तूं कमाए आहीं, पर काफ़ी टाइम तोखे लॻी वियो। तो चवणु लॻो त हा टाइम त मूंखे जाम लॻी वियो। सो हाणे जीअं घर में आयो सो पादर हिन लाथो, सो पंहिंजी ज़ाल ॾांहुं आयो। सो हिते संदसि माउ पीउ चवणु लॻा त बाबा हाणे तूं छा थो करीं, इहो पादर लाथो अथई? चई बाबा हीअ ज़बान हुई, मूं चयो त आउं कमाए ईंदसि, हाणे आउं कमाए आहियां, हाणे हिनखे आउं कुटींदसि मारींदसि। हिसाबु करायां त घणा पादर मुंहिंजा थिया आहिनि। सो हीउ कमरे में हलियो वियो, दर बंदि करे छॾी। तो माए खे चवणु लॻो त हाणे हिसाबु किताबु कर, हाणे पादर खाइण जे लाइ तयारु थी। सो माई चवणु लॻी तूं कमाए आयो आहीं? चई हा आउं कमाए आयो आहियां। चई छा कमाए? चई आउं सॼो ॿेड़ो सोन सां भरियलु आहे, काफ़ी सामान सां भरियलु आहे, क़ीमती सामान आउं खणी आयो आहियां। माई चवणु लॻी खणी आयो आहियां, कंहिंजो चोरी करे आयो आहीं? जॾहिं चोरी करे आयो माई इहा ॻाल्हि कई त हमरा खे थोरो दिलि में धकु लॻो। सो चवणु लॻो त न आउं चोरी कोन करे आहियां, आउं पंहिंजो कमाए आयो आहियां। चई अच्छा। चई पोइ हाणे 10 पादरनि जे लाइ तूं तयारु थी? मुड़ुसु चवणु लॻो। चई चलो ठीकु है, 10 पादरनि जे लाइ त आउं तयारु थियां थी, पोइ आउं हिसाबु किताबु करियां। चई हा तूं हिसाबु किताबु कर, मूंखे ॿुधा त हाणे एतिरो टाइम जा पादर घणा थी विया, अहिड़े हिसाब सां तोखे अॼोके ॾींहं में उहे पादर हणां। तो माई चवणु लॻी त चलो ठीकु है। माई आई हिकिड़ी पेती लेटाई, पेती लेटाए त हुन मां कढी हिन वारा कपिड़ा कढी हिन जे अॻियां रखी। तो चवणु लॻी त हाणे हीअ हिसाबु किताबु। अबा हिन वारे मुड़ुसु जॾहिं उहे कपिड़ा ॾिठा सो अधु लही वियो। सो अची हिन जे पेरनि ते किरियो, उहो पादर खे उछलाईं। तो चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर। तो माई चवणु लॻी त चलो ठीकु है, तोखे माफ़ु करियां थी। ही कपिड़ा पाए तूं नचें पे ढोल वारे जे अॻियां, ढोल वारे ढोल पे वॼायो, ऐं तूं हाणे हिसाबु किताब जी ॻाल्हि थो करीं, तूं पंहिंजो पाण खे मुड़ुसु माण्हू थो सम्झी। तूं उन बाज़ार उन शहर में पे नचे माइन वारा कपिड़ा पाए। तो हीउ चवणु लॻो त आउं तुंहिंजे पेरनि ते किरियो आहियां, मूंखे माफ़ु कर, हाणे वधीक घोड़ा न कर। मुंहिंजे माउ पीउनि खे ख़बर पवंदी, माण्हुनि खे हिते वारनि खे ख़बर पवंदी त ख़बर न आहे अलाए छा थी वेंदो। तोखे अर्ज़ु आहे, तोखे कॾहिं बि आउं पादर न हणंदसि ऐं इहे 10 पादर तूं मूंखे हणिजा। बाक़ी इहा ॻाल्हि, इहो राज़ पाण वटि रख, इहो राज़ आउट न कर। बसि मूं तौबा कई, मूं ग़लती कई, मूंखां थियणो हो सो थी वियो। हाणे आउं हरगिज़ ईअं तोखे न चवंदसि तोखे आउं रोज़ु 10 पादर हणंदसि, कॾहिं बि कोन, तूं 10 पादर पाण मूंखे हणी छॾिजां। तो माई चवणु लॻी त हाणे अची वई न लाइन ते, त हरू भरू अंगल कयो, ज़िद कयो त शादी आउं उन सां कंदसि, उन खे आउं 10 पादर रोज़ु हणंदसि। भला हुनजो न ॾोह न गुनाह न ग़लती, तूं ईअं कंहिं बि छोकिरी खे, कंहिं बि माई खे रोज़ु 10 पादर हणंदे? तो हीउ चवणु लॻो त मूं तौबा कई, मूं बसि चयो सो चयो, ग़लती मञा, मुंहिंजो इहो अंगल हो राह पे गुनाह जो जेको आहे सो मूंखां ईअं निकिरी वियो, मूं इहो चई छॾियो, पर महिरबानी करे इहो राज़ पाण वटि रख, मुंहिंजे माइटनि खे बि ख़बर न पए। सो माई चवणु लॻी त हाणे तूं सुधरी वएं? चई हाणे आउं सुधरी वियसि, जीअं चवंदे ईअं कंदसि, पाण ॿई ज़ाल मुड़ुसु आहियूं, पर इहो राज़ ई रहे। तो माई चवणु लॻी त चलो ठीकु है, इहो राज़ तुंहिंजे मुंहिंजे विच में आहे, कॾहिं बि कंहिंखे ख़बर न पवंदी क़यामत ताईं। तोसां आउं वचन थी करियां, बाक़ी हाणे अॼु खां ॿीहर इहा पादरनि वारी ॻाल्हि न कजां। तो हीउ चवणु लॻो त हा चलो ठीकु है। हाणे हीउ दर खोले ॿाहिरि निकितो, सौदागर जो पुटु अची पंहिंजे माउ पीउनि जे पेरें पियो। छो त परदेस में माण्हू जेको वेंदो त उनखे हर शइ हर ॻाल्हि माण्हू खे माना सेखारे छॾींदी आहे। तो हीउ पेरें अची पियो ऐं चवणु लॻो त अमा हाणे इहो पादर वादर वारी सिस्टम मूं छॾे ॾिनो आहे, ऐं पंहिंजी ज़ाल खे हाणे न मारींदसि। सो हिते सौदागर ऐं सौदागर जी ज़ाल ॾाढा ख़ुशि थिया। सो चवणु लॻा त तमामु भली आउं नूंहुं वठी आयसि। सौदागर चवणु लॻो त जेको मुंहिंजे पुट खे सुधारे छॾी ऐं तमामु भलो कमु थी वियो। मुंहिंजो पुटु खरीलो हो, दादुलत पुटु हो, पर तमामु जाम खरीलो, अंगलियुनि जो इहो ख़राबु हो, पर हाणे हीउ पाण जी ॻाल्हि पियो करे त इहो भलो कमु आहे। सो हाणे उहो छोकिरो सुधरी वियो। सो हाणे वरी इहो पादरनि वारी ॻाल्हि न कई, ऐं उहो सौदागर जो पुटु ऐं उनजी ज़ाल ऐं उहो सौदागर हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां उते रहणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।